कल इश्तिहार आयो आहे मिनरल खाते सिंध गवर्नमेंट जे मिनरल खाते तरफ़ां जंहिंमें हुननि कारूंजर खे लीज आउट करण लाइ टेंडर ॾिनो आहे ऐं कमु करायो आहे। मां सम्झां थो त इहो हिकिड़ो अहिड़ी हिकिड़ी हरकत आहे जंहिंमां मां सम्झां थो को बि सिंधी न रुॻो ख़ुशि हूंदो बल्कि हिन ते सख़्तु रिएक्शन ॾेखारींदो। उन जो सबबु आहे त के शयूं जेके सीता जे क़ौमी वरसे में शामिलु हूंदियूं आहिनि। कारूंजर सिर्फ़ु जबल कोन्हे पर कारूंजर हिकिड़ी सिंध जी कुझु सुञाणप जूं शयूं आहिनि। इहा हिकिड़ी सुञाणप जी शइ आहे जंहिंसां सिंध जे सुञाणप जा औजार आहिनि। कारूंजर जिथे न रुॻो सकाफ़ती हवाले सां उनजी हिकिड़ी अहमियत आहे पर हुनजी ख़ूबसूरती ऐं तफ़री बाग ऐं हुनजी हिस्टोरिकल ऐं आर्कियोलॉजिकल बि हिकिड़ी अहमियत आहे। त मां सम्झां थो त मूंखे ख़बर न आहे त पार्टीअ में वेठल कहिड़ा माण्हू आहिनि जेके अहिड़ा ग़लति क़िस्म जा फ़ैसिला था कनि ऐं उन्हनि शयुनि सां तुरान था कनि जेके सिंध जे तशख़ुस खे नुक़सानु पुॼाइण जे बराबरि आहिनि। त असांजो इंतिहाई सख़्तु लफ़्ज़नि सां मुतालबो हूंदो त हिकदमि जेको सो इन रुॻो नोटिफिकेशन खे वापसि वरितो वञे पर इहा जांच बि कराई वञे त वक़्फ़े वक़्फ़े सां अहिड़े क़िस्म जा फ़ैसिला किथे था थियनि जिन मां सिंध जे तशख़ुस जेको आहे उनखे नुक़सानु पुॼे। त मां सम्झां थो त इन हवाले सां असांजी मरकज़ी क़यादत खे पाण में गौर करणु खपे त केरु आहे जेके एॾा फ़ैसिला थो करे ऐं इन्हनि फ़ैसिलनि खे कॾहिं बि सिंधी क़ौम तस्लीम ई न कंदी। उन जे करे अहिड़ा फ़ैसिला न थियणु खपनि।